सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। असांजो क़ौमी शायर मुझो मुर्शिद हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई केड़ी न सिटन में सदाकत रखी आ। ॾिसो असां सिंधी उन क़ौम सां तालुक रखूं था ऐं असांजो जेको ख़मीर आहे उहो केॾो न अज़ीम आहे। चए थो साईं सदाईं करे मथे सिंध सुकार, अवल पंहिंजी धरतीअ खे सुकार जी दुआ थो ॾे, आलम सब आबाद करी। ही चए थो पूरी ख़िते ऐं दुनिया जी ॻाल्हि थो करे त पूरी दुनिया आबाद हुजे। असां कॾहिं बि न चवंदासूं त सकाफ़तनि जे, वतननि जे, मज़हबनि जे करे असांजी धरती रतो छाण थिए। असांखे पंहिंजा वॾा इहो पैगाम ॾेई विया आहिनि त असां पूरे हाल में इंसानियत लाइ पैगाम अमुन था ॾियूं, भाईचारी था ॾियूं। हाणे पंहिंजे वतन ते ॻाल्हाईंदो नौजवान नंढड़ो बालको मोहतरम क्लास 2 जो शागिर्द मोहतरम वजाद अली।